शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के प्री प्यारन के दिल वारन के भली कार। दोस्तों हाणे अकबर खान पंहिंजा गुस्सा ॾेखारण शुरू कयान। मंसूर खान भी अंदाज़ो हणियो आहे त अकबर खान के फसाइण लिटाइण ॾुखियो आहे। तॾहिं दिलावर खे चई तोखां कमु चढ़ियल आहे। तॾहिं सिकू चवे थी या हाज़िरी मां भरींदुसि, इन अॻे हाथी खे मां लिटाईंदुसि। सिकू ई छो थो करे? सिकू दोस्तों कुझु पैसनि जी लालच आहे। सिकू खे कुझु जेको आहे हू इन जो एतबार खटे सावल सां सचाई साबित करण जी कोशिशि करे रहियो आहे त मां पंहिंजो सिस्टम सिधो कयां सावल सां ऐं उन सां हिसाब किताब सिधा कयां, उन जो वफ़ादार थियां। ऐं होॾां अकबर खान बि अंदाज़ो हणियो आहे त हीअ कमु सभु दिलावर जा आहिनि, सावल जा न आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे चाकर खान मारिजी वियो आहे। चाकर खान दोस्तों वक़्ती तौर ते ईअं ॾेखारे पियो वञे मारिजी वियो आहे, मथां अॻिते हली चाकर खान ज़ाहिर थिए। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे? कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो, क़ीमती राय सां आगाह कजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो या आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।